जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 31 अक्टूबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी टीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य उदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ अॼु लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति ऐं कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी बि प्राप्ति थींदी। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य बि अॼु तमामु सुठो रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे अॼु पंहिंजे ऑरा ऐं एनर्जी तमामु सुठी मेंटेन रखणी आहे। कॉन्फिडेंस हुननि खे अॼु पंहिंजो एकदम सुठो रखणो आहे। अॼु हनुमान जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जी उपासना कंदा। साण ई साण 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश तव्हांजा सभु विघ्न ऐं बाधा दूर करे छॾंदा। धन जी प्राप्ति तव्हांखे अॼु थी सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। परिवार में काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। माहौल अॼु तव्हांखे घर में तमामु सुठो मिलंदो। कार्यस्थल ते बि तव्हांजो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते बि तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो मन अॼु ख़ुशि रहंदो, तॾहिं सुख पूरो गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों हनुमान जी उपासना करण या हनुमान चालीसा जो अॼु पाठ करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। अॼु मां दुर्गा जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। कोई वॾो कार्य बि सिद्ध थियण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। 7 भजंदड़ घोड़ा लगाइण जा फ़ाइदा। त तव्हां ॾिठो हूंदो कि वास्तु जे हिसाब सां घणा ई माण्हू पंहिंजे घर में ऐं ऑफिस में घोड़ा भजंदड़ यानी डुकंदड़ घोड़े जी फोटो लॻाईंदा आहिनि।
हुन जो जेको फ़ाइदा आहिनि उहे अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू चाहे थो कि हुन जी क़िस्मत तमामु सुठी हले, घर में ऐं कारोबार में सदा ई ख़ुशहाली बरक़रार हुजे, त इहो चित्र लॻाइणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। ॿ डायरेक्शन में इहो चित्र तमामु लाभकारी थींदो आहे, उहो आहिनि ईस्ट ऐं साउथ। इहे ॿई डायरेक्शन जेके ईस्ट ऐं साउथ आहिनि, हिननि ॿिन्हिनि दीवारनि ते तव्हां घर में या पंहिंजे ऑफिस में या कारोबार स्थल ते इहो लॻाए था सघो, तव्हांजे लाइ लाभकारी थींदो। साण ई साण कुझु ॻाल्हियूं यादि रखणियूं आहिनि कि फोटो जॾहिं तव्हां इहो लॻाईंदा त घोड़े जो जेको मुंहुं हुजे उहो हमेशा अंदर जी तरफ़ हुजे, दरवाजे ते तरफ़ न हुजे, न त फ़ाइदो न बल्कि इहो नुक़सानदायक हूंदो। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू इहो चित्र पंहिंजे घर में ऐं कारोबार में लॻाईंदो आहे, सदा ई ख़ुशहाली ऐं परिवार में वृद्धि, साण ई साण व्यापार में बि वृद्धि पाईंदो आहे। त मां उमेद थो कयां तव्हांखे इहा ॻाल्हि वणी हूंदी ऐं इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे घर में ऐं ऑफिस में फॉलो कंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सारांश जी जो, जेके नवी मुंबई जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे कैरियर स्विच था करणु चाहिनि, हुन जे लाइ समय अनुकूल आहे कि न। त सारांश जी, बिल्कुलु तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हां कैरियर स्विच करे था सघो। तव्हांजो जेको समय हली रहियो आहे तमामु सुठो हली रहियो आहे। थी सघे त कोई न कोई ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान टाइम टू टाइम कंदा अचो, त तव्हांजा सभु विघ्न बि बाक़ी दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।